दोस्तों शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, तव्हां ॾिठो कीअं हेॾा जेको आहे चाकर खान नई शादी जा ख्वाब ॾिसी रहियो आहे, सोणी बि ॾिसी रही आहे। अहिड़े हिसाब सां मतिलबु कमु ज़बरदस्त हली रहियो आहे ड्रामे में। ऐं अकबर खान खे सूरत खे ऐं होॾां सांवल खे जॾहिं ख़बर पवंदी इन चकर जे बारे त पोइ इहा ॻाल्हि हुननि खे कोन वणंदी। ऐं हेॾां जेको आहे चाकर खान त हाली नेक्स्ट में गिरफ़्तार थी चुको आहे। ड्रामो ज़बरदस्त मूड ते पहुतो आहे, रोमांटिक मूड ते पहुतो आहे। ऐं सिकू त फ़िलहालु पियो पादर खाईंदो, जाबर बि फ़िलहालु हिकु साइड थी चुको आहे, यानी ड्रामे जो रोमांटिक मूड अची वियो आहे। दोस्तों वीडियो पुगो पंहिंजी पुॼाणी ते, अगरि अपडेट सुठी लॻी लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा। तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में।